देसी चीज देसी आ चलो दोस्तों ये वाकई ड्रोन किरियो आहे तव्हां ॾिसी सघो था त हिन जो मलबो मुख्तियार अहमद ज़ैद ज़ख्मी आहे अच्छा उन्हीं खे अस्पताल सिविल लड़की में खणी आहिनि अच्छा इते बीठा हुया इते छा ज़मीन ते बीठा हुआ ज़मीन पंहिंजी ते बीठा वाट जे खाटी पई थिए सही उन्हीं जे करे हारी उते वाट में हे कंधे ते बीठो हुयो अच्छा इन्हीं खे वाले साहब बि उन्हीं जो गॾु बीठो उहो थोरो परे हुयो सही पर उन्हीं खे लॻी वियो उहो सीरियस आहे उन्हीं खे लड़की सिविल हाणे मुख्तियार खे उते खणी विया आहिनि हा मुख्तियार खे उते सुबुह जो थियो आहे सुबुह जो हाणे हिनखे हथ दोस्तों मलबो ॾिसो हिन ते गंदी स्मेल आहे सड़ जी ही किरियो आहे मथां बिल्कुलु हिन जी हिकिड़ी मशीन आहे किरियो आहे फोन आया काथे जो दवा को किथे थियो आहे बेरू टाइम वालो चांद थियो आहे सही सही अच्छा हिते माशाल्लाह 10 किलोमीटर एंगरो परे आहे भगवंतड़ो जाते